नाज़रीन प्रोग्राम व्यूज़ टाइम में भलीकार आऊं जो मेज़बान जुनैद अंसारी। नाज़रीन गुज़िरियल ॾींहुं जेको ख़वानदगी जो आलमी ॾींहुं उन मौक़े ते तालीम तमामु घणी डिस्कस में आई ऐं तालीम वारे वज़ीर जेके अगकथियूं कयूं या सॉरी जेके इंकशाफ़ कया 40 खां 45 लख ॿार स्कूल खां ॿाहिरि हुअण वारे मामले ते। इन खां पहिरियां बि असां निसाब वारे मामले ते प्रोग्राम करे चुका हुआसीं ऐं मजमूई तौरु सिंध जी तालीम हिकु बहितर तालीम हिकु ख़्वाबु बणियल आहे। इहो ख़्वाबु कीअं हक़ीक़त बणिजंदो हिकु प्रोग्राम में कंहिं मख़सूस पैनल सां वेही त राय असां ॾेई सघूं था, पर उन जेको तजवीज़ी हल को नज़र नथो अचे। इन लाइ असां ॿीहर कोशिशि कंदासीं असां पंहिंजे पैनलिस्ट खे सम्झी सघूं त आख़िर कहिड़ियूं वॾियूं हिंड्रेंसिस आहिनि, कहिड़ियूं रुकावटूं आहिनि, लाइन ऑफ एक्शन कीअं हुअणु घुरिजे ऐं जेके दावाऊं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते थींदियूं रहियूं आहिनि उनमें केतिरियूं सदाकतूं आहिनि ऐं जेको लाइन ऑफ एक्शन तय थींदो रहे उन ते केतिरो अमल थी सघे। इन मामले ते ॻाल्हाइण लाइ असांखे जॉइन कयो आहे पैनलिस्ट जी टीम में ख़ासि तौर ते असगर सुमरे साहब, इनाम भट्टी साहब, डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब ऐं इज़हार साहब। सभ खां पहिरियां हलूं था इनाम भट्टी साहब ॾे। इनाम साहब तव्हां मूंखे ॿुधी रहिया साईं? जी बिल्कुलु ॿुधां पियो जुनैद। इनाम साहब गुज़िरियल ॾींहुं छो त टाइम जी खोट ई असांजो डिस्कशन रहिजी वियो, अॼु तव्हां खां जेको उन जी कंटिन्यूटी कंदासीं। जेको सुवाल गुज़िरियल ॾींहुं असां कयो पहिरियों ई सुवाल असां तजवीज़ुनि वारो कयो त तव्हांजी तजवीज़ूं कहिड़ी ईंदियूं तव्हांजे ख़्याल में हीउ जेको लाइन ऑफ एक्शन आहे इहो लाइन ऑफ एक्शन जेको तय कयो वेंदो आहे मुख़्तलिफ़ दौरनि में त असां हेतिरी बजट मुख़्तस कंदासीं त उन खां पोइ असांखे नतीजा वठंदासीं, पोइ जे बजट ईंदो आहे पोइ इंफ्रास्ट्रक्चर जा सवाल आहिनि। ख़ासि तौर ते कल्ह जेका ॻाल्हि कई डॉक्टर अयूब शेख साहब हिकिड़ी ॻाल्हि कई त नियाणियुनि जे स्कूलनि में जेके वॉशरूम्स न हुअणु ऐं चौधरी न हुअणु हिकिड़ो वॾो रीज़न आहे जंहिंजे करे स्कूलनि में उहो अंग नथो अचे। तव्हांजे ख़्याल में सिंध एजुकेशन डिपार्टमेंट ऐं ओवरऑल सिंध जी एजुकेशन खे हिन वक़्तु कहिड़ा हंगामी क़दम खणणु घुरिजनि जंहिंसां घटि में घटि नतीजा ॾींदड़ का शइ हासिलु करे सघिजे? जुनैद, हेठि हाई स्कूल्स या प्राइमरी स्कूल्स खे त छॾियो, पर तव्हांखे हैरत थींदी ऐं तव्हांखे ॿुधायां त सिंध जे मजमूई यूनिवर्सिटियुनि में केतिरनि सालनि ताईं या खणी चइजे कुझु साल पहिरीं ताईं लेडीज़ वॉशरूम्स जो सेपरेट कॉन्सेप्ट कोन हो ऐं अञा ताईं केतिरियूं यूनिवर्सिटियूं ऐं कॉलेजिस अहिड़ा आहिनि जिते फीमेल जो सेपरेट जेको आहे सो लेबोरेटरी जो सिस्टम कोन्हे। हाणे इन ते छा ॻाल्हाइजे, इहो हिकिड़ो माइंड सेट आहे जंहिं ते चइजे जेके प्लैनिंग कंदा आहिनि, जेके बिल्डिंग ठाहींदा आहिनि, उन्हनि कॾहिं इन्हनि शयुनि ते कंसिडर ई कोन कयो त हिते जेको आहे असां वटि उहे ॿई शयूं हुजणु खपनि। पर असां वटि हिते बस में त सेपरेट पोर्शन जेको आहे चवंदा लाज़मी आहे त उहो हुजे, पर बुनियादी ज़रूरत में जिते सेपरेशन हुजणु खपे उते सेपरेशन वारो कॉन्सेप्ट ई कोन्हे जेको बाथरूम्स जो ऐं टॉयलेट्स जो ख़ासि करे थींदो आहे। हाणे अचूं था हिन ते त इन्हनि बुनियादी ज़रूरतुनि खे त छॾियो, पर पहिरीं जेका ॻाल्हि आहे उहा आहे तालीम जी अफ़ादियत। तालीम जो बुनियादी मक़सदु कहिड़ो आहे? जेकॾहिं तालीम मुआशिरे जे अंदरि शऊर पैदा करण जे लाइ आहे त उहो तालीम जे ॾियण जे तरीक़ेकार जे दौरान उन मां ख़बर पइजी वेंदी आहे त असीं जेका तालीम ॾियूं था उहा मुआशिरे खे शऊर ॾींदी ऐं हर माण्हू उन मां मुस्तफ़ीज़ थियण जे लाइ पंहिंजे ॿारनि खे उन में दाख़िल कराईंदो। हाणे पहिरीं त उहो पासो आहे कोन, त पोइ शऊर वारो ॿियो पासो अची वियो त तालीम रोज़गार ॾियारी ॾी। त जेकॾहिं तालीम रोज़गार ॾियारी ॾींदी त हिन सॼे मुल्क जे अंदरि हींअर वॾे खां वॾो अलमियो काफ़ी सालनि खां इहो थियो आहे त मेरिट जो जॾहिं ख़ात्मो थी वियो आहे त तॾहिं माण्हुनि जे ऐं ख़ासि करे आम माण्हू जेको गुरबत जी सिध खां हेठि गुज़ारे थो, जंहिंजी सोच में इहो आहे त हुनजो ॿारु जेकॾहिं पढ़ी वियो त सुभाणे कंहिं न कंहिं नौकिरी ते लॻंदो ऐं उते हुनजो घर हली पवंदो, त उहो जॾहिं हुनखे पक थी वई आहे त आऊं ग़रीब माण्हू मुंहिंजो ॿारु जेकॾहिं पढ़ी पियो त उहो त नौकिरी हुनखे मिलंदी कोन। तंहिंजे करे हिन खां बहितर इहो आहे त उहो कंहिं न कंहिं किर्त सां लॻे या त उन सां गॾु जेकॾहिं हारी जो ॿारु आहे त उन सां गॾु हारपो वग़ैरह करे त उन में घटि में घटि अॻिते हली करे 2 एकड़ ॿनी जा ॿिया हू बि संभाले सघंदो, या वरी पोरियत थिए मज़दूरी जो राज़ो थिए, वाढो थिए, लोहार थिए त घटि में घटि उनजो घर हली सघे, या दर्ज़ी थिए या हजाम थिए। त इहे सभु जेके कॉन्सेप्ट्स आहिनि उनजे करे मुआशिरे जे अंदरि जॾहिं अफ़ादत ख़तमु थींदी त हिकिड़ो उहो पासो थिए थो। ॿियो हाणे पासो अचूं था पॉलिटिकल, सियासी जेके जमायतूं ख़ासि करे हुकुमरानी कनि थियूं, बिलख़ुसूस हुन में चवंदुसि त पीपल्स पार्टी बि, मुस्लिम लीग बि या ॿियूं बि, उन्हनि जे अंदरि जेके उन्हनि जा असुल स्टेक होल्डर्स आहिनि, जिन खे चइजे त सिंध जो उहो एलीट क्लास हुजे, चाहे उहो कहिड़े बि उन सां तालुक़ु रखंदड़ हुजे इलाइक़े सां, ऐं ख़ासि करे वरी उन में वॾेरो ऐं जागीरदार सोच जो जेको हुजे, उन्हनि जो अॻे माज़ी में तरीक़ो इहो त स्कूल न हुजनि त माण्हू जीअं पुठिते रहनि, उन्हनि खे इल्म ऐं शऊर न हुजे। हाणे जॾहिं जदीद दौर थी वियो जंहिंमें इहा शइ रोकणु मुमकिन न रही, जॾहिं इहो मसइलो ॾाढो ॾुखियो थी वियो जो कोई वॾेरो पंहिंजे ॻोठ में स्कूल खोलणु न ॾिए, तंहिंखां पोइ तरीक़ेकार इहो थियो त स्कूल त हुजे पर स्कूल उहो उनजे ओताक जे तौरु कमु अचे, या उहो स्कूल उनजे गुदाम जे तौर ते कमु अचे, या वाड़े जे तौर ते कमु अचे। त इहा जेका रविश पैदा थी
त स्कूल किथे ॾिबो जिथे जेको वॾेरो ज़मीन जा 2 एकड़ ॾे या एकड़ ॾे, वरी उते हुनजा 2 माण्हू बि रखबा, पटे वारो बि हुनजो रखबो, 2 मास्तर बि हुनजा रखबा, चौकीदार बि हुनजो रखबो, ऐं पोइ नतीजे में उहो स्कूल हुनजी ज़ाती ओता कई हूंदो। जेकॾहिं सरकार हुनखे बुनियादी तरह ते तालीम जे निज़ाम ऐं सिरिश्ते तौर ते आणे त उहे सभु स्कूल जेके आहिनि पंहिंजो नतीजो ॾेई सघंदा जीअं स्कूल ॾींदा हुया। त आउं सम्झां थो सरकार जी बुनियादी असुल में रिथा जे अंदरि खोट नियत जी आहे। उन ॾींहुं बि नियत जे मामले ते असुल में आउं चवां थो नियत मां मुराद विल आहे जेका हुननि जी आहे कोन। हू समाज खे बाशऊर नथा ॾिसणु चाहिनि जो उहो बाशऊर समाज अॻिते हली करे इन्हनि जे ग़लति कार्युनि खे पकड़े ऐं ख़तमु करे। ऐं ॿियो उन खां पोइ असांजो एलीट क्लास जेको चाहे थो त असीं सॼे समाज ते क़ाबिज़ हुजूं, आम ग़रीब जो ॿारु जेको आहे उहो तालीम जे वसीले अॻिते तरक़ी करे न वधी सघे। इहे सभु मामला आहिनि जंहिं करे आउं सम्झां थो तालीम जे मामले में असांजे समाज खे पुठिते रखियो थो वञे ऐं ॾींहों ॾींहुं पोइ हिते धिकियो थो वञे। जी इनाम भट्टी साहब, असगर सुमरो साहब तव्हां मूंखे ॿुधी रहियो साईं? असगर मुंहिंजो आवाज़ तव्हां वटि अचे पियो? हिकु भेरो ॿीहर असगर साहब सां राब्तो करण जी कोशिशि कयूं था जीअं हुन सां बहाल थिए थो। इज़हार सुमरो साहब तव्हां मूंखे ॿुधी रहियो? जी जी इज़हार साहब, गुज़िरियल ॾींहुं जेका ॻाल्हि जिथे पाण कंक्लूड कई तव्हां सिर्फ़ु तजवीज़ुनि ताईं ॻाल्हि रखी। अॼु तव्हांजे ख़्याल में जेको सिंध में तालीम जो ख्वाबु आहे, बहितर तालीम जो ख्वाबु, उहो कीअं साबियान थींदो? कुझु फैक्टर्स ते इनाम भट्टी साहब ॻाल्हायो, आख़िरी फैक्टर आहे पॉलिटिकल फैक्टर जंहिं ते हुननि पंहिंजी ॻाल्हि वाइंड अप कई आहे। तव्हांजे ख़्याल में रोड मैप ठहंदो आहे, ठहंदो आहे, उन में कहिड़ियूं रुकावटूं आहिनि, हिंड्रेंसिस वॾियूं कहिड़ियूं आहिनि, कहिड़ियूं एप्रोचिस आहिनि जेके अख़्तियार नथियूं कयूं वञनि, ऐं छा सिर्फ़ु ॻाल्हियुनि ते ॻाल्हियूं करे नतीजा हासिलु करे सघिजे थो? इन में हिकिड़ो दिलचस्प फैक्टर आहे जेको बुनियादी किरदारु अदा करे थो, त जेको सिंध जो रूलिंग इलियट आहे, हीउ जेको तबिको आहे जेको सिंध ते हुकूमत करे रहियो आहे, ऐं भले उहो कंहिं बि पार्टी सां तालुक़ु रखंदड़ हुजे, यानी कि इन तबिके जा माण्हू जेके असेंबलियुनि ताईं पहुचनि था, वज़ीर कबीर थियनि था, उन्हनि जो बदकिस्मतीअ सां हिन समूरे निज़ाम सां जेको सरकारी तालीमी इदारनि जो निज़ाम आहे उन सां सिधी रीति को बि तालुक़ु न आहे। न उन्हनि जा ॿार इन्हनि स्कूलनि में पढ़नि था ऐं न ई उन्हनि खे उनजे ग्राउंड रियलिटीज़ जो इन हवाले सां अंदाज़ो आहे। ऐं बाक़ी रही ॻाल्हि मीटिंगुनि में रिपोर्टूं ॾियण जी, त उहा अवां सम्झी सघो था त जेको ऑफिसर तालीम खाते जो जाली आर्डर्स में मुलविस हुजे ऐं स्कूलनि जी मरमत जा पैसा खाइण में मुलविस हुजे, फर्नीचर जा पैसा हड़प करण में मुलविस हुजे, उहो कहिड़ियूं रिपोर्टूं मीटिंगुनि में ॾींदो उनजो पाण अंदाज़ो करे सघूं था। तंहिं करे ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो त जेके फ़ैसिला कंदड़ इदारा आहिनि उहे डिसकनेक्टेड आहिनि। ॿियो आउं सम्झां थो, पहिरियों आउं कुझु हुन जा रीज़न्स ॿुधाए थो वञा त प्रॉब्लम्स छा आहिनि, पोइ पाण अचूं था त कीअं हिन खे वे फॉरवर्ड था वठी हलूं। ॿियो इहो आहे त सरकार ख़ुदि जेके ज़ाहिरी तौर एफर्ट्स कया आहिनि, मिसाल रिफॉर्म सपोर्ट यूनिट आहे, उनजो रोल लॻे ईअं थो त शायदि रुगो डेटा गॾु करण ताईं आहे। रिपोर्टूं हिकिड़ियूं रंगीन क़िस्म जूं प्रिंट कराए ऐं वज़ीरनि खे बि पेश कयूं थियूं वञनि, वॾे वज़ीर खे बि पेश कयूं थियूं वञनि, पर प्रैक्टिकली तव्हां ॾिसो त जॾहिं खां रिफॉर्म सपोर्ट यूनिट ठहियो आहे ऐं हेतिरा सारा हुन ते पैसा ख़र्च थिया आहिनि, उनजी सिंध में तालीम जी परफॉर्मेंस भला 5% ई ॿुधाइनि त वधी हुजे त असीं उन्हनि खे खणी मञूं। हालत इहा आहे त उन्हनि जे फेसबुक जे पेज ते हिकिड़ी सोशल मीडिया जी जेका पंहिंजो जंहिं क़िस्म जो पोस्टर रखियलु आहे उन मां तव्हां हुननि जे एफिशिएंसी जो अंदाज़ो करे सघो था। अच्छा, उन खां पोइ तव्हां चओ त जेको मुंहिंजी नज़र में अञा इन खां बि वॾो फैक्टर आहे उहो आहे पॉलिटिकल इन्फ्लुएंस ऐं पुलिस खां वठी तालीम ताईं सभ खां वॾी जेका भींग कई आहे न, लफ़्ज़ आउं भींग थो इस्तेमालु करियां हिते, दबाई नंढड़ो लफ़्ज़ आहे हिते, हे जेका भींग थी आहे न उन में सियासी मुदाख़लत बुनियादी महरक आहे। मिसाल हिकिड़ो टेक्नोक्रेट क़िस्म जो माण्हू आहे, उहो कुझु करण बि चाहे थो, सपोर्ट यूनिट में हुजे या अदरवाइज़ किथे ऑफिसर मुक़ररु हुजे, पर हुनजा हथ ॿधल आहिनि, पॉलिटिकल एॾी इंटरफेरेंस आहे, हिकिड़े सेकेंड में हुनजी बदिली थी वेंदी जेकॾहिं हुन ॻाल्हि न मञे। जी इज़हार साहब। ऐं हैरतनाक ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजी नज़र में तालीमी इदारा, सरकारी तालीमी इदारनि जी बहितरीअ में सभ खां वॾो किरदारु उन तक जे MNA MPA जो हुजणु खपे ऐं अमली तौर ते सभ खां वॾी तबाही उहे था कनि। मिसाल टीचर्स जी बदिली खां वठी ॿियनि केतिरनि ई मामलनि में हू सिधी रीति मुदाख़लत कनि था। जेको बि तालीम जो वज़ीर अचे उनजे दफ़्तर में अव्हांखे रोज़ को दर्जन खनि MPAs MNAs नज़र ईंदा जेके इन कम लाइ आया हूंदा त फलाणे उस्ताद खे हिन जाइ खां हुन जाइ ते बदिली कयो वञे छाकाणि त उहो असांखे इलेक्शन में कमु अचे थो। हिकिड़ो इहो फैक्टर आहे। उन खां पोइ आउं सम्झां थो त इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जे मथां जिन साहब हिकिड़ी सिंध हुकूमत आहे, सिंध जो वॾो वज़ीर आहे,
ऐं जी। हिकिड़ी हुकुमरान पार्टी आहे, उहा इन सॼी सूरत हाल खे कीअं थी ॾिसे ऐं उहा कीअं महसूसु करे थी। हैरतनाक ॻाल्हि आहे त उहा पाण थी हर साल अंग अखर जारी करे, कॾहिं घटि कॾहिं वधि। कल्ह बि मूं असां ॻाल्हि कई 2019 में चयूं त 6.5 मिलियन आहिनि, वरी पोइ सईद गनी चयो त न एतिरा न आहिनि, हींअर साईं सरदार शाह चए थो त न इहे जेके ॿई अंग अखर ग़लति आहिनि ऐं असां हिन ते वरी ॿीहर सां जाइज़ो वठंदासीं। पर बुनियादी तौर ते हू ख़ुदि बि मञनि था त ॿार स्कूल खां ॿाहिरि आहे, स्कूलनि जी पोज़ीशन ठीकु न आहे, ऐं पोइ उन ते कनि था तजुर्बा। अच्छा, हाणे अचूं था तव्हां जेको सवाल जो ॿियो हिसो आहे उन ते आउं पंहिंजी राय ॾींदुसि ऐं पोइ ॿियनि दोस्तनि खां मां राय वठिजो। जी त हिकिड़ो त इंफ्रास्ट्रक्चर न हुजण जे करे जॾहिं नेचुरली तव्हां कंहिं जाइ रहण वारी या पढ़ण वारी जेका जॻह हूंदी आहे उन में हिकिड़ी बुनियादी सहूलियतूं त हुजनि न, माण्हू वटि बिजली हुजे, पंखो हुजे, लाइट जो बंदोबस्तु, पाणी जो बंदोबस्तु, वेहण जे लाइ का बेंच का कुर्सी। फर्नीचर जे लाइ पुछो त हर साल 6-7 अरब रुपया रखनि था फर्नीचर जा, पर मूं ज़ाती तौर ते काफ़ी माण्हुनि खां पुछो आहे, जे चवंदा असां 8-8 सालनि खां 10-15 सालनि खां नौकरियूं कयूं था, असां कोन ॾिठा आहिनि फर्नीचर नवां के स्कूलनि में ईंदे। हाणे उहे जी पैसा काॾे था वञनि उहो सरकार ॿुधाए सघे थी। उन खां पोइ जेका मरमत जी सूरत हाल आहे त हींअर बि तव्हां ॿ टे शहरनि मां इहे रिपोर्टूं आयूं आहिनि त किथे जायूं किरी पियूं, किथे भितियूं किरी पियूं स्कूलनि जूं, ऐं इन क़िस्म जो आए ॾींहं ते अहिड़ा वाक़िया थींदा रहंदा। ज़ाहिर आहे त मरमत न थींदी त शयूं पुराणियूं थींदियूं किरी पवंदियूं। जी इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जी हिकिड़ी वॾी अहमियत आहे अटेंडेंस ते या ॿारनि जे अचण ते, पर इन्हनि सभिनी मामलनि खां मथे जेका ॻाल्हि आहे उहा आहे पॉलिटिकल विल जी। हुकूमत, मूं जीअं शुरू में चयो त उन में हुकूमत में वेठल हुकुमरान जेको तबिको आहे असांजो, जी उनजो इन्हनि सरकारी स्कूलनि सां हाणे तालुक़ु न रहियो आहे। ख़ानगी स्कूल, आलमी स्कूल, सॼी दुनिया में उन्हनि जा ॿार पढ़नि था ऐं उहे जी सर साहब। इन ॻाल्हि जी परवाह ई कोन था कनि त हिननि स्कूलनि जी मयार बहितर थिए या न थिए। सो स्टेक्स जेसिताईं उन्हनि जा न हूंदा तालीमी शोबे जा या हुकूमत जा, ओसी ताईं हिननि जी दिलचस्पी कोन वधंदी ऐं इहो जी मामलो जीअं जो तीअं हलंदो रहंदो। जी असगर सुमरो साहब, तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो साईं? जी जी जुनेद साहब माफ़ कजो, मां तव्हांजो सुवाल न सम्झो। जी जी बिल्कुलु, मां तव्हां ॿुधायो पहिरियों त महिरबानी तव्हांखे वेलकम कयूं था असांजे पैनल में, ऐं ख़ासि तौर ते एजुकेशन सां लाॻापियल तव्हांजी थैंक यू। काफ़ी कंट्रीब्यूशन आहे एजुकेशन जे डेटा, ख़ासि तौर कलेक्शन में, तव्हांजो एनालिटिकल व्यू पॉइंट इन ते रहियो आहे। मुंहिंजो सुवाल इहो आहे त गुज़िरियल ॾींहुं साईं सरदार शाह साहिबु पंहिंजे हिकिड़ी स्टेटमेंट ॾिनी जेको टाइम न्यूज़ सां ख़ासि ॻाल्हि ॿोल कई। उन्हनि उन एतिराफ़ कयो आहे त तक़रीबन 40 खां 50 लख ॿार स्कूल खां ॿाहिरि आहिनि। पहिरियां फिगर 60 लख जूं आयूं पिए, ऐं मजमूई तौरु मुल्क में फिगर्स 2 करोड़ ॿार स्कूल खां ॿाहिरि। एजुकेशन डिपार्टमेंट सिंध जो सभ खां वॾो डिपार्टमेंट आहे इन टर्म्स ऑफ बजट, इन टर्म्स ऑफ एम्प्लॉयमेंट्स। 100 अरब रुपयनि जी बजट आहे, लखें एम्प्लॉइज़ आहिनि, टारगेट आहे सिंध जी तालीम कीअं बहितर कजे, ऐं ॻाल्हियूं थींदियूं रहियूं आहिनि, ऐलान थींदा रहिया आहिनि, रोड मैप ईंदा रहिया आहिनि, पर अञा ताईं नतीजा नथा मिलनि। एज़ अ होल तव्हांजो तजियो उन ते छा हूंदो? नतीजा न मिलण जो रीज़न कहिड़ो आहे, नंबर 1, ऐं नतीजा हासिलु करण जो हिननि जेको तरीक़ेकार आहे, छा इन तरीक़े सां ई कॾहिं नतीजा हासिलु करे सघनि था? सभ खां पहिरीं तव्हांजी महिरबानी जुनेद, काफ़ी लर्न दोस्त आहिनि पैनलिस्ट तव्हांजे, उन्हनि सभिनी मुख़्तलिफ़ पहलुनि ते ॻाल्हायो हूंदो। पहिरीं ॻाल्हि त असां इहो जेको फिगर आहे न, चवनि था 40 लख ॿार आउट ऑफ स्कूल आहिनि, कॾहिं चवंदा 45 लख आउट ऑफ स्कूल आहिनि, ऐं मुख़्तलिफ़ इहे अंग अखर वेरी कंदा आहिनि, माना हेठि मथे पिया ईंदा आहिनि, पर तक़रीबन इहो तादाद जेको आहे अंदरि डिस्कशन ईंदो आहे। मां तव्हांखे पंहिंजो हिकिड़ो पर्सनल जेको आहे प्रोजेक्ट जो एक्सपीरियंस शेयर थो कयां, जंहिंखां पोइ तव्हांखे अंदाज़ो थी वेंदो त असांखे इन्हनि स्टेटिक्स ते केतिरो रिलाए करणु घुरिजे ऐं केतिरो उन्हनि खे ब्लाइंडली जेको आहे एक्सेप्ट करणु घुरिजे या उन्हनि खे क्वेश्चन करणु घुरिजे त इन्हनि फिगर्स जी अथेंसिटी केतिरी आहे। मिसाल, असांजो हिकिड़ो जेको प्रोजेक्ट हुयो उहो UKAID या डिफिड जंहिंखे चवनि था, डिपार्टमेंट फॉर इंटरनेशनल डेवलपमेंट, उन्हनि कराची जी बिज़नेस कम्युनिटी सां, माना पहिरीं इहो आइडिया हुयो त बाबा जेके आहिनि गवर्नमेंट जा ऐं प्राइवेट सेक्टर NGOs, उन्हनि खां शयूं मैनेज नथियूं थियनि। उहो आइडिया इहो हुयो जंहिंमें अॻूणो जेको एडवाइज़र हुयो, जीअं पंजाब एजुकेशन फाउंडेशन ते किताब लिखियो माइकल बार्बर जे नाले सां, जेको एडवाइज़र टू प्राइम मिनिस्टर पाकिस्तान हुयो ऐं बर्तानिया में बि एडवाइज़र हुयो। उन हिकिड़ो बुकलेट बि इशू कयो हुयो पंजाब जे वारे, गुड न्यूज़ फ्रॉम पंजाब। त असां कराची में ऐं ख़ैरपुर मीरस में ॿिनि ज़िलनि खे खयों त उते जेके बि ॿार आउट ऑफ स्कूल चिल्ड्रेन आहिनि, उन्हनि खे उते जेके प्राइवेट स्कूल आहिनि, उन्हनि प्राइवेट स्कूल पहिरीं उन्हनि खे आइडेंटिफाई कंदासीं, माना उन्हनि जी जेका आहिनि ॿारनि खे ॾिसंदासीं कहिड़ा ॿार आहिनि उते आउट ऑफ स्कूल चिल्ड्रेन, पोइ उन्हनि ॿारनि खे स्कूल में दाख़िल कराईंदासीं प्राइवेट स्कूल में। पोइ उनजी फी बि इदारो भरींदो, किताब बि इदारो ॾींदो, यूनिफॉर्म बि इदारो ॾींदो।
कराची जहिड़े शहर में तव्हां ॾिसो, कराची जी हींअर असां तक़रीबन जेको आहे 1.25 करोड़ 1.5 करोड़ जेका आहिनि पॉपुलेशन चऊं था, त माना उन हिसाब सां जेकॾहिं असां चऊं त 40 लख सिंध में ॿार जेके आहिनि आउट ऑफ स्कूल आहिनि, त 38% जेको आहे तक़रीबन कराची जी पॉपुलेशन आहे सॼी सिंध जी। त हाणे उन में तव्हांजे हिसाब सां केतिरा ॿार आउट ऑफ स्कूल चिल्ड्रेन हुजनि, पर लॻभॻि तव्हांखे 13 खां 14 हैरानगी लख ॿार। थींदी। जी जी 13 खां 14 लख ठीकु आहे, ॿार। तव्हांखे हैरानगी थींदी त असांजे 3 साल प्रोजेक्ट जे दौरान मुख़्तलिफ़ माना जेके नाले वारा इदारा आहिनि, NGOs ॿिया जेके आहिनि, उन्हनि खां सर्वे कराई, बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जो डेटा इस्तेमालु कयो, उन खां पोइ बि असांखे 90,000 ॿार न मिली सघिया। 90,000 ॿार न मिली 90,000 सघिया। ॿार न मिली सघी। मां 90,000 ॿार न मिली सघिया, ऐं 90,000 मां बि उन्हनि मां कुझु उहे ॿार हुया जेके ऑलरेडी इनरोल्ड हुया गवर्नमेंट में। किथे न किथे डबल इनरोलमेंट जो वॾो इशू आहे। हींअर तव्हां वटि सेमी गवर्नमेंट ऐं NGOs जा जेके स्कूल आहिनि, उन्हनि में बि ॿार पढ़े थो, पर इनरोल्ड उहो गवर्नमेंट जे जेको आहे न स्कूल में आहे। त हिकिड़ो त इहो असांखे पहिरीं कैटेगोरिकली जेको आहे न ॿारनि जी, हिकिड़े जॾहिं पंहिंजो फज़लुल्लाह पेजू साहिबु सेक्रेटरी एजुकेशन हुयो, त हुननि ॿारनि जी जीअं असां वटि जीअं न आइडेंटिटी चए थी, त हुननि उहा शइ बि चई थी, नंबर न हुजे पर हर स्कूल में कहिड़ो ॿारु आहे, हुनजी तस्वीर, उनजो सॼो पूरो प्रोफाइल अचणु घुरिजे। उहो बायोडेटा असां वटि अञा डेवलप न थी सघियो आहे। जेतिरे ताईं असां वटि इहो क्लियरली डेवलप नथो थिए त असांजे स्कूलनि में उहो ॿारु केरु आहे, कहिड़ो आहे, उनजी उमिरि छा आहे, तेतिरे ताईं असां इहो कंफर्म नथा चई सघूं त असां वटि 30 लख ॿार आउट ऑफ स्कूल चिल्ड्रेन आहिनि, 40 लख आहिनि, या उन खां मथे आहे। इहो हिकिड़ो पूरो जो पूरो स्पेकुलेशन आहे, अंदाज़ो आहे। पहिरीं मुंहिंजो इन ते जेको पॉइंट ऑफ व्यू आहे, त इहो जेको नंबर आहे उहो काफ़ी असां वटि नो डाउट ॿार जेके आउट ऑफ स्कूल चिल्ड्रेन पर तव्हांजो ख़्यालु आहे इहो नंबर एग्ज़ेजरेटेड आहे समहाउ, ऐं इनखे रीचेक इहो थियण जी नंबर ज़रूरत आहे? एक्सेजरेटेड आहे, इनखे डबल चेक करण जी ज़रूरत आहे, इनखे क्रॉस चेक करण जी ज़रूरत आहे, इन नंबर जी ऑडिट करण जी ज़रूरत आहे। जी पहिरीं मुंहिंजो इहो पॉइंट ऑफ। जी ॿियो जेको तव्हांजो ॻाल्हि आहे त असां वटि तइलीमी निज़ाम बहितर छो नथो थिए। ॾिसो, हिकु आहे रॉकेट साइंस कान्हे का। तव्हां वटि 23 ज़िला आहिनि, 23 ज़िलनि में जेके एजुकेशन ऑफिसर आहिनि, उहे तव्हां ॾिसो त 15 सालनि खां केरु आहिनि, उन्हनि जी कैपेबिलिटी छा आहे, उन्हनि जी कॉम्पिटेंस छा आहे, उन्हनि जी एडमिनिस्ट्रेशन जेका आहिनि एलियत केतिरी आहे, उन खां पोइ उन्हनि जो पैटर्न केरु आहे, केरु त उन्हनि खे पैटर्नाइज़ करे, जो इवन टेक्नोलॉजी बेस्ड सोल्यूशन खे बि बीट कयो वेठा आहिनि छा। बायोमेट्रिक सिस्टम आहे, ॿियूं शयूं आहिनि, उन्हनि सभिनी बायोमेट्रिक जो डेटा सॼो डिस्ट्रॉय थी वियो, सभु शइ थी वई। त चवण जो मतिलबु इहो आहे त जॾहिं तव्हां वटि नियत न हुजे, पर तव्हां सिर्फ़ु उहा ॻाल्हि कयो थी असांखे ठीकु करणी आहे, असांखे बहितर करणी आहे, त पोइ शयूं ईअं ठीकु कोन थींदियूं। हिते जेको आहे न, तव्हांखे एडमिनिस्ट्रेटिव हिकिड़ो स्ट्रॉन्ग मैसेज वञणु घुरिजे। उहो जेतिरे ताईं नथो वञे, तेतिरे ताईं इहे ॻाल्हियूं आहिनि, मुसलसल इहे ॻाल्हियूं थींदियूं रहनि थियूं। नतीजे में तव्हां ॾिसो था त शयूं बहितर थियण जे बजाए ॾींहों ॾींहुं अञा वधीक ख़राबी ॾे वञी रहियूं आहिनि। असगर मुंहिंजो साहब, हिते मुख़्तसिर असगर पॉइंट साहब ऑफ व्यू आहे, जी जी का साहब, रॉकेट साइंस कान्हे का। तव्हां पंहिंजा जेके आहिनि माण्हू अपॉइंट कयो, मेरिट ते अपॉइंट कयो हर ज़िले में। उन खां पोइ उन्हनि खे टारगेट ॾियो त तव्हांजे ज़िले में हेतिरा स्कूल जेके बंदि आहिनि, हेतिरा स्कूल उन्हनि में ही सहूलियतूं कोन्हनि के, हेतिरा स्कूल आहिनि जिन्हनि में जेके उस्ताद न आहिनि, ऐं उन खे पोइ साल खां पोइ उन माण्हुनि जी तव्हां परफॉर्मेंस ॾिसो। जी कंहिं हिकिड़े वटि बि को जॉब प्लान कोन्हे को। इवन जेके तव्हांजो मिनिस्टर अचे थो, त उन वटि को जॉब प्लान कोन्हे को, त 2 सालनि में छा कंदो। उन वटि को टारगेट कोन्हे को, उन वटि सिर्फ़ु मुख़्तलिफ़ हेपेज़र्ड वे में ॻाल्हियूं आहिनि, हेॾां खां होॾे, होॾां खां हेॾे। क्लियर सभिनी वटि माइलस्टोन हुजणु घुरिजनि, विजन हुजणु घुरिजे त जी असां छा कंदासीं ऐं असांजी छा स्ट्रेटेजी हूंदी। जेतिरे ताईं उहे शयूं न आहिनि, तेतिरे ताईं ईअं ॻाल्हियूं पियूं हलनि। जी हाणे रफ़ीक चांडियो साहब, मुंहिंजे ख़्याल में तव्हां मुंहिंजो सुवालु ॿुधो आहे, मां हुनखे रिपीट कोन थो करणु चाहियां, पर इनाम साहब जेको कंक्लूड कयो उहो पॉलिटिकल एस्पेक्ट ते, इज़हार साहब पॉलिटिकल एस्पेक्ट ते कंक्लूड कयो आहे। त उन्हनि ॿिन्ही जो ख़्यालु आहे जनरली त जेसिताईं पॉलिटिकल विल न हूंदी, स्ट्रेंथ न थींदी, तेसिताईं का तब्दीली न ईंदी। ऐं असगर साहब कैटेगोरिकल अंग खॾ ॾिना आहिनि, ऐं हुननि चयो आहे त एडमिनिस्ट्रेटिव अथॉरिटी जेसिताईं कमु न कंदी, एसिताईं के नतीजा नथा मिली सघनि। ऐं तव्हांखे घटि में घटि रोड मैप हूंदो, तव्हां वटि घटि में घटि जेका टॉप एडमिनिस्ट्रेटिव अथॉरिटी आहे उन वटि बि घटि में घटि पंहिंजो प्लान हुजणु घुरिजे। तव्हां छा चवंदव सर? रफ़ीक साहब, तव्हां मूंखे ॿुधी रहिया? माइक खोलियो रफ़ीक साहब। रफ़ीक साहब, रफ़ीक साहब दा पंहिंजी माइक जी 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 रफ़ीक साहब, तव्हां मुंहिंजो सुवालु ॿुधो? हा मूं ॿुधो, मां तव्हां सां अगरि हाणे हीअं आहे त इन में ही जेके ॻाल्हियूं दोस्तनि कयूं आहिनि, इन्हनि में कुझु ॻाल्हियूं मां ॿियूं एड कंदुसि। हिकिड़ो मसइलो इहो आहे त आउट ऑफ स्कूल ॿार जेके आहिनि, इहो हिकिड़ो वॾो टेक्निकल मसइलो आहे। इन ते जेका असगर साहब ॻाल्हि कई, असां असगर साहब हिकिड़ो सिंध एजुकेशन प्लान ठहियो 2018 जो। उहो प्लान छा, उहो सेक्टरल प्लान हुयो जंहिंजो असां 2 हिसो हुयासीं। उन प्लान में इहो ॿुधायो वियो हुयो त बाबा जेकॾहिं तव्हां सभु ॿार इनरोल करणु चाहियो था, त तव्हांखे उन में असां 6 सिनारियो क्रिएट कया।
पोइ 6 जे बजाए 3 सिनारियो उन में रिपोर्ट में शामिल कया विया। त जेकॾहिं तव्हां उहे ॿार 2050 ताईं 2025 ताईं 2023 ताईं करणु चाहियो था त पोइ तव्हांखे हेतिरनि पैसनि जी ज़रूरत हूंदी। उन में उहा कैलकुलेशन कई वई हुई त टीचर्स ट्रेनिंग केतिरनि जी कराईंदो, केतिरा टीचर्स थींदा, केतिरनि सालनि में रिक्रूटमेंट थींदी ऐं केतिरनि सालनि में तव्हां कीअं कीअं ॿारनि खे आणींदो, बेंचूं केतिरियूं खपंदियूं, इमारतूं केतिरियूं खपंदियूं, सॼो कुझु। सो उहो प्लान जेको आहे उहो प्लान हुयो। उन में उन्हनि खे पोइ कंसोर्शियम ठाहे फंडिंग वठणी हुई ऐं हिकिड़े धक सां ॿारनि खे करिणो हुयो। उहो प्लान ठहियो, उन ते पैसा लॻा, सभु कुझु थियो। उहो गवर्नमेंट उछलाए छॾियो पंहिंजे उन में डस्टबिन में, वरी उनखे हथी न लाथऊं, वरी पंहिंजे हिसाब सां। हिते हिकिड़ो ॿियो मसइलो आहे, आउट ऑफ स्कूल जेके ॿार आहिनि उन्हनि में जेके लो इनकम फैमिलीज़ आहिनि उहे इनडिफरेंट आहिनि, उहे एजुकेशन खे मतिलबु ईअं सीरियस नथा सम्झनि। पर मसइलो इहो आहे त 25A जो कॉन्स्टिट्यूशन जो आर्टिकल आहे उहो चए थो त सभिनी ॿारनि जो हक़ आहे। उहो इहो नथो चवे त जेकॾहिं को पेरेंट वॉलंटियर थो करे पंहिंजे ॿार खे स्कूल में न आणण जो त उनखे उन सां छा थियणु खपे। इन करे जेकॾहिं काई फैमिली डिसाइड थी करे बाबा उन जो हिकिड़ो मशहूरु फोटो हुयो जेको अॼु उन ते फेसबुक ते आयो हुयो, 2 ॿार हुया जंहिंजो फोटो हुयो, उन आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन वारी जेका रिपोर्ट आहे हिकिड़े जे मथे ते भरी हुई ऐं ॿियो हुन सां गॾु बीठो आहे, यानी हिकिड़ो ॿार हुन मां स्कूल वञे पियो ऐं हिकिड़ो न पियो वञे। इहा रियल स्टोरी हुई जेकी फैमिली डिसाइड कयो बाबा हीउ स्कूल वेंदो हीउ न वेंदो, छो त कमु बि त केरु करे न। हाणे इन खे जेसि ताईं कॉन्स्टिट्यूशनली का अमेंडमेंट नथी खपे, प्रोटेक्ट नथी करे पई, तेसि ताईं इहो अॻे ज़ोरी तालीम सां ॿुधो हो, पर मूंखे ख़बर न आहे। पर मूंखे यादि आहे त इंग्लैंड में जॾहिं मां हुयुसि त मुंहिंजो हिकिड़ो अरब दोस्त हो, उहो लंडन में मूंसां गॾु पढ़ंदो हो पर रहंदो हो लफबरा में। त मूं हिकिड़ो दफ़ो हुनखे चयो तूं लफबरा में छो थो रहीं? चई त यार मुंहिंजी धीउ आहे वॾी, सो उनखे असां स्कूल न पियो मोकिलियो हिते, सो पुलिस अची वई हिकिड़ो दफ़ो। चई पाड़े वारनि चयो त हिन घर में छोकिरी आहे उहा स्कूल नथी वञे पई, सो हुननि चयो त हिनखे स्कूल में जिते बि दाख़िल करण बि कराए। सो सिस्टम्स जेके आहिनि उहे जेसि ताईं सपोर्ट न कंदा, कॉन्स्टिट्यूशनली तव्हां हुनखे न कंदो त माण्हू ईअं दाख़िल न कंदा। ॿियो नंबर मसइलो वॾो इहो आहे त जेके 2 कमरनि वारा स्कूल आहिनि उहे स्कूल बिल्कुलु नाकाम साबित थिया आहिनि। उनजी मॉनिटरिंग, उन में वेहण जो बंदोबस्तु ऐं इहो करणु, हर ॻोठ जिते 6 जेके आहिनि से 5 घर आहिनि 8 घर आहिनि, उहे चवंदा असांखे पंहिंजो स्कूल खपे। हाणे इहो ट्रेंड थी वियो आहे पॉलिटिकली, हाणे स्कूल न आहे त ॿार बि न आहिनि पढ़ाइण। कंप्रीहेंसिव स्कूल जेके आहिनि से उहे हुजनि। स्कूल हिकिड़ो इन्वायरमेंट आहे ऐं स्कूल में माना हिकिड़ा क्लस्टर स्कूल ठहनि जेके उनखे ॿारनि खे, हाणे हींअर हिकिड़ो ॼार विछाइजी वियो आहे, तव्हां वटि मॉनिटरिंग जो को प्लान कोन्हे को, तव्हांखे का ख़बर कान्हे त रिमोट एरिया में जेके स्कूल आहिनि उन्हनि में घणा ॾींहं तालीम थींदी आहे ऐं ख़ुदि जेको हुते टीचर उहो छा थो पढ़ाए। 3 नंबर मसइलो आहे स्कूल में माना टीचर्स जो, टीचर्स ट्रेनिंग प्लान्स तमामु घणा हलिया आहिनि पर तंहिं हूंदे बि अॼु ताईं तव्हांजो जेको 70% टीचर्स आहिनि उहे ट्रेंड न आहिनि ऐं उन्हनि जेका भर्ती जो सिस्टम आहे उहो तव्हां ॾिसो था पिया। प्राइवेट स्कूलनि ते का बि ऑब्लिगेशन कान्हे का, उन्हनि जो जेको कैडर आहे उहो ट्रेंड हूंदो या न हूंदो, इहे सभु उन में फीड था कनि पिया जेको असांजो प्राइमरी एजुकेशन सिस्टम आहे। इहो जेकॾहिं सॼो इम्प्रूव करिणो आहे त बिल्कुलु सही आहे मुंहिंजे दोस्तनि जी ॻाल्हि त माना इन में पॉलिटिकल विल खपे ऐं इन में हिकिड़ो तमामु वॾे पैमाने ते इहे सभु मिसाल HR प्रैक्टिस जेके आहिनि एजुकेशन डिपार्टमेंट में रफ़ीक साहब जे हवाले सां। जी जी रफ़ीक साहब जेका कानून साज़ी जी ॻाल्हि थो करे न, सिंध में बि जेको एक्ट पास थियल आहे उन में जेकॾहिं केरु पंहिंजो ॿार स्कूल नथो मोकिले त उन ते 50,000 दंड थी सघे थो। माना उहो हाणे इम्प्लीमेंट थिए पर कानून साज़ी थियल आहे। जी इम्प्लीमेंट थियण जो को सिस्टम ई कोन्हे हुन में, मूंखे ख़बर न आहे इहो आहे जेकॾहिं आहे त उनखे इम्प्लीमेंट करिणो पवंदो, उनजी का पुलिस ठाहिणी पवंदनि, को पुलिस जो सिस्टम ठाहिणो पवंदो, न त माण्हू फोन पिया मोकिलनि ॿार पंहिंजा। इन करे मां सम्झां थो त एजुकेशन डिपार्टमेंट जेको आहे उनखे ओवरऑल सॼे कल्चरल चेंज जी ज़रूरत आहे, इकोनॉमिक चेंज जी ज़रूरत आहे। इहो ईअं नथो थी सघे सरदार शाह तकरीरूं करे वेंदो ऐं हुन में चवंदो पर सरदार शाह खे रियल टर्म्स में कुझु ॾेखारिणो पवंदो। जी कल्चरल ऐं इकोनॉमिक, जी कल्चरल ऐं इकोनॉमिक चेंज जी ज़रूरत आहे। मूं टाइम तमामु घटि आहे, मां सभिनी पेरेंट्स खे गुज़ारिश कंदुसि त 30 सेकंड में पंहिंजो जवाबु ॾियनि। सुवालु मुंहिंजो सिंपल आहे, हीअ सिंध जे अंदरि जेके 2 कमरनि वारा स्कूल आहिनि छा इहे बंदि थियणु घुरिजनि? इनाम भट्टी साहब। जुनेद, आउं सम्झां थो त उन्हनि जी सर्वे थियणु खपे। किथे किथे ईअं बि आहे त के ॻोठ अहिड़ा आहिनि जिते तमामु नंढड़ो ॻोठ आहे ऐं उते 2 कमरनि जे स्कूल में 4 दर्जा हलनि था। ईअं कोन्हे त सभिनी खे आउटराइट बंदि करणु खपे। सर्वे करे उहे स्कूल जेके स्कूलनि जे बजाए सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कंहिं उन्हनि जे पंहिंजे ज़ाती इस्तेमाल में अचनि था उहे बंदि करणु खपनि।
ऐं बाक़ी जिते इनजी सही तरह सां उनजे एजुकेशन पर्पज़ में इस्तेमालु थियनि था उहे कंटिन्यू करणु खपनि। जी। ईअं आउटराइटली सभिनी खे बंदि करण सां वरी हिकिड़ो नओं मसइलो थींदो। जी इज़हार सुमरो साहब तव्हांजी राय छा आहे सर? मां सम्झां थो त हिकिड़ो त इनाम साहब जेका ॻाल्हि कई आहे हुन में वज़न आहे। फ़िलहाल त हिननि खे जेको हिननि जो हाल आहे उनखे बहितर कनि, छाकाणि त हाणे वरी इहे रिपोर्ट्स अचनि थियूं इहो जेको मर्जर थिए पियो उन में जेको वधीक सगारो ऑफिसर आहे उहो बाक़ी ॿियनि स्कूलनि जे बि हिसेपति या फंड बि खायो वञे, न उन्हनि खे फैसिलिटेट थो करे। नतीजे में हू जेके मर्ज थियनि था स्कूल ऐं उन्हनि जा ॿार, हिकिड़ो त उन्हनि सां मसइलो आहे। ॿियो असां वटि बैराड़ीअ में डिस्टेंस जो वॾो इशू आहे, तंहिंजे करे जूनियर लेवल ते अगरि उहे ॿिनि जी। कमरनि वारा आहिनि, हां त चवां थो तालीम ॾियण लाइ हिकिड़ो कमिरो बि काफ़ी आहे। इरादो खपे, उस्ताद पाबंदी सां अचे ऐं जी। ॿारनि खे ऐं स्कूल खे सहूलियतूं हुजनि त हिकिड़े कमरे में बि घणो कुझु परफॉर्म थी सघे थो। जी असगर सुमरो साहब तव्हांजी राय कहिड़ी हूंदी? मुंहिंजी बि इहा ई राय आहे त तव्हां को बि स्कूल बंदि करण खां पहिरीं उन जे असरात खे सोचियो। ईअं तकिड़ो को बि स्कूल बंदि नथो थी सघे। ख़ासि तौर ते असांजी ॿाराड़ी में जेके नियाणियुनि जो जेको ट्रेवल आहे या डिस्टेंस आहे उहो हिकिड़ो प्रॉब्लम रहे थो। उन जे करे जेको स्कूल आहे जेकॾहिं उते इंट्रोल उते जेके जी। ॿार आहिनि आउट ऑफ स्कूल चिल्ड्रेन या उते अटेंड कंदा त उन्हनि खे अलाउ कयो ऐं टीचर खे रेगुलर कयो। पाणे उहो हिकिड़े स्कूल वारे स्कूल बि जी। कमु कंदो। ब्राक जो बांग्लादेश जो मां ताज़ो जी। विज़िट करे आयुसि, इहो कामयाबु मॉडल आहे उते। जी असगर सुमरो साहब। रफ़ीक चांडियो साहब सर कंक्लूड कजो, बंदि थियणु घुरिजनि न थियणु घुरिजनि, मोट 40 सेकेंडनि सर। अदा माइग्रेट करणो पवंदो इन सिस्टम तां, माना सिंध एजुकेशन डिपार्टमेंट खे माइग्रेट करणो पवंदो क्लस्टर स्कूलनि में, वॾनि स्कूलनि में आहिस्ते आहिस्ते बंदि कुझु बि न थिए, पर इन सिस्टम तां माइग्रेट करे ॿिए ते वञणो पवंदो। 2 रूम स्कूल माना कॾहिं बि कॉम्पिटेटिव एजुकेशन में ॿारनि खे नथा कनि सघनि, मुमकिन न आहे। इहो मुमकिन न आहे त थी सघे, इन तां माइग्रेट करणो पवंदो सिस्टम तां। जी जी वॾी महिरबानी रफ़ीक चांडियो साहब, तव्हांजो ख़्याल आहे त माइग्रेट करणो पवंदो। असगर सुमरो साहब तव्हांजी वॾी महिरबानी, इज़हार सुमरो साहब तव्हांजी वॾी महिरबानी, ऐं नाम भट्टी साहब तव्हांजी वॾी महिरबानी। कोशिशि कंदासीं त हिन मौज़ू ते वधीक तफ़सीली प्रोग्राम कयूं त जी ज़ाहिरियत जंहिंमें सभ खां वॾी एम्प्लॉयमेंट ऐं सभ खां वॾी बजट आई हर इंसान जो बुनियादी हक़ आहे, त उहो सम्झी सघनि त आख़िर में सिंध में एजुकेशन परफॉर्म छो न पई करे। पंहिंजे मेज़बान जुनैद अंसारी खे ॾींदा हिते इजाज़त, सदाईं गॾु।